नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त के बिरा सिटी में खबर ॾींदा हलूं त बिरा सिटी ऐं आसपास में बदअमनी वधी वई। शहरी तोड़े साफ़ी पुलिस जी नाइली खिलाफ रोडन ते निकिरी आया। प्रेस क्लब का मेन चौक ताईं रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन सिलसिले में शहरन ऐं सहाफ़िन आफ्ताब कीरियो, गुलाम सरवर राजपूत, नदीम मंगी, यूसुफ सुमरो, आशिक भट्टी ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब का बिरा सिटी जे मेन बस स्टैंड तां रैली कढी सख्त एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते हिननि चयो त बिरा सिटी ऐं आसपास में गुज़िरियल 2 महीननि खां बदअमनी तमाम घणी वधी वई आहे। शहर अंदर चोरन जो राज आहे। बिरा सिटी प्रेस क्लब समेत सहाफ़िन जे घरनि मां ऐं शहरनि खां रोज़ चोरियूं ऐं सरेआम फुरूं थी रहियूं आहिनि, पर पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हिननि चयो त SHO बिरा ऐं DSP बिरा अमन अमान कायम रखण में मुकमिल नाकाम थी चुका आहिनि। हिननि IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नौशर फिरोज का मुतालबो कंदे चयो आहे त बिरा सिटी मां बदअमनी ऐं चोरियुनि जो आज़ार ख़त्म करे सहाफ़िन तोड़े शहरनि जूं चोरियूं वापस कराए SHO बिरा समेत DSP बिरा अब्दुल सत्तार रंजन खे फौरन हटायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।